मां रब पंहिंजो महबूब बानो बनाए छॾींदो आहियां। सुभान अल्लाह। असांजी हर कंहिंजी दिलि चाहींदी आहे त असां अल्लाह जा महबूब बणिजूं, अहिड़ा बाना बणिजूं जंहिंमें अल्लाह खे वणूं। सुभान अल्लाह। का मुश्किल आदत न आहे, पर जे ईमान मुकम्मल ऐं पुख्तो हुजे त इहा आदत तमामु आसान आहे। साए एहसान करण जी आदत, कंहिंजे मथां करम करण, भलाई करण, कंहिंजे लाइ बाज बणजण, कंहिंजे लाइ शफ़क़त बणजण, करम ऐं एहसान करण, इहो एॾो अज़ीम गुण आहे जंहिंसां अल्लाह जी मुहबत नसीब थींदी आहे। करम करण वारनि सां अल्लाह ताला करम कंदो आहे, जेके एहसान कनि अल्लाह उन्हनि सां एहसान फरमाईंदो आहे। जेके मुहसिन आहिनि, करम नवाज़ आहिनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह ॿिनि माण्हुनि जे दिलनि में जाइ पैदा फरमाईंदो आहे। अल्लाह ताला फरमायो व अहसिनू, ऐं नेकी कयो, एहसान कयो, इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, बेशक अल्लाह इन नेकी कंदड़नि खे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे। ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, ऐं अल्लाह नेकी करण वारनि सां मुहबत फरमाए थो। ऐं अल्लाह वरी फरमायो त इन्न रहमतुल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन, बेशक नेकी कंदड़नि जे मूं अल्लाह जी रहमत ॾाढो क़रीब हूंदी आहे। असां दुआ घुरंदा आहियूं बार बार, असां रमज़ान में हूअं मुश्किल में मौला रहम फरमा, मौला पंहिंजी रहमत जी जो नुज़ूल फरमा, दुआ घुरंदा आहियूं रहम जो। अल्लाह तो फरमाए मुंहिंजी रहमत उन्हनि जे क़रीब आहे जेके नेकी करण वारा आहिनि। सनज़ीदुल मुहसिनीन, अल्लाह तो फरमाए हिकिड़ो त मुंहिंजी रहमत उन्हनि खे मिलंदी, पर जेका रहमत मिली, नेमत मिली, इनायत मिली, जेके मूं अल्लाह जूं नेमतूं अता कयूं वियूं, सनज़ीदुल मुहसिनीन, जल्द मां अल्लाह उन नेकोकारनि खे अञा वधाईंदुसि। उन्हनि जी नेमतुनि में अल्लाह मां अञा इज़ाफ़ो फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, त इहा आदत अपनायो, कहिड़ी बि सूरत में हुजे, ज़िबानी सूरत आहे, माली सूरत आहे, तव्हांजी जिस्मानी सूरत आहे, कहिड़ी बि सूरत में अल्लाह हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो आहे, वमा अनफ़क़्तुम मिन शैइन फ़हुव युख़्लिफ़ुहु, ऐं अवां जो कुझु अल्लाह जी राह में ख़र्च कयो था पोइ हुनजो बदिलो तव्हांखे ॾिनो वेंदो। इहो कंहिंखे माली सहायता करणु, पैसो ॾियणु, उन जे साईं मुंहिंजा ज़रूरतुनि जो पूराओ करणु, उन में तव्हां ख़र्च कयो, इहो बि नेकी करणु आहे, एहसान करणु आहे। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं तव्हां इहो ख़र्च कंदो त इन जो तव्हांखे अहिड़ो बदिलो ॾींदुसि जो वहुव ख़ैरुर राज़िक़ीन, जो मां अल्लाह भलो रिज़्क़ ॾियण वारो आहियां। तव्हां ॿियनि जो पूराओ कयो, उन जे मथां ख़र्च कयो, मां अल्लाह तव्हांजे रिज़्क़ जो बंदोबस्तु फरमाईंदुसि। वमा तुनफ़िकू मिन ख़ैरिन, ऐं अवां माल मां जेको बि कुझु ख़र्च कयो था, फ़इन्नल्लाह बिही अलीम, पोइ बेशक अल्लाह खे ख़बर आहे, ॼाणे थो रब त तव्हां किथे ख़र्च कयो आहे, उनजो बदिलो मां अल्लाह अता फरमाईंदुसि। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर ॾींहं में बानो जॾहिं सुबुह कंदो आहे त ॿ मलाइक, ॿ फरिश्ता अल्लाह जा उन जे मथां जे बीहंदा आहिनि, ऐं उन्हनि मां हिकिड़ो मलाइक चवंदो आहे अल्लाहुम्मा आति मुनफ़िकन ख़लफ़ा, ए मुंहिंजा मौला जेके ख़र्च करण वारा आहिनि, तुंहिंजी राह में ख़र्च कनि था, ए मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा अल्लाह उन्हनि खे भलो बदिलो अता फरमा, उन्हनि खे नेकी अता फरमा जेके ख़र्च कनि था। वरी वयक़ूलुल आख़िरो, ऐं ॿियो मलाइक चवंदो आहे अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफ़ा, ए मुंहिंजा मौला जेको हथ रोके थो उनखे हलाक ऐं बर्बाद फरमा। मलाइक बददुआ थो ॾे, सम्झो था? जेको माण्हू ख़र्च करे उनजे लाइ मलाइक दुआ था घुरनि, जेको माण्हू ख़र्च नथो करे, नेकी नथो करे, असुल सवा नांग लॻो माल जे मथां वेठो आहे। रमज़ान जे महीने में बि खीसे हिते साईं मुंहिंजा टेप सॉल्यूशन ॿधी बंदि कयो, मथां इहो सिको किरी न पवे। ख़र्च करण खां 30 तप चढ़ियो वञे जो। अल्लाह जो हबीब तो फरमाए, सही मुस्लिम शरीफ जी हदीस आई आहे, वो मलाइक दुआ घुरंदो अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफ़ा, जेको तुंहिंजी राह में ख़र्च नथो करे, नेकी करण जे लाइ, भलाई जे लाइ, कंहिं ते करम नवाज़ी नथो करे, कंहिं ते एहसान नथो करे, मौला हिनखे बर्बाद कर, हलाक कर। मुंहिंजा दोस्तो, कंहिंसां करम नवाज़ी करण अवां जे ऐबनि जे मथां पर्दो विझंदी।
कैसा भलाई कयो अल्लाह तव्हांजा ऐब लिकाए छॾींदो जेको माण्हू करम नवाज़ी करण वारो आहे जेको भलाई करण वारो आहे वाइदो करे थो वफ़ाई करे साईं मुंहिंजा कंहिंसां नेकी करे कंहिंजे मामलात में उन सां मददगार बणिजे उन ते एहसान करे अल्लाह जो हबीब जो फरमाए सयअलमु अहलुल जमइल यौम मन अहलुल करम अन करीब गॾु थियण वारा ॼाणे वठंदा त अॼु उहे एहसान करण वारा ऐं कर्म वारा केर आहिनि नेकी करण वारा केर आहिनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अहले करम केर हूंदा ये कर्म करण वारा ये एहसान करण वारा केर हूंदा हबीबन करीमन फरमायो मजालिसु ज़िक्र फिल मसाजिद ज़रूरी ना है तो पैसो खर्च कयो माल खर्च कयो इहो तव्हां तॾहिं मोहसिन थींदो तॾहिं इहो तव्हांजे मथां महिरबानी थींदी न नबी तो फरमाए जेको माण्हू मजालिसु ज़िक्र फिल मसाजिद मस्जिद जे अंदर वेही ज़िक्र जूं मजलिसूं सजाइन इहे बि अहले करम आहिनि मोहसिनीन हे जेको हर निमाज़ ते असां गॾिजी वेही मजलिस सजाईंदा आहियूं तव्हां कठे थी वेंदा आहियो मुंहिंजा मुर्शिद ईंदा आहिनि नसीहत फरमाईंदा आहिनि इन मजलिस में गॾिजी वेहो था अल्लाह जो हबीब जो फरमाए इहे ई मोहसिन आहिनि इहे ई अहले करम आहिनि इन्हनि सां ई अल्लाह मोहब्बत फरमाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह या दोस्तो त माण्हुनि सां एहसान करण वारा थियो करम करण वारा बणिजो अल्लाह ताला उन्हनि जे मथां एहसान फरमाईंदो आहे जेको माण्हुनि जे मथां एहसान कंदो पोइ उहो नेकी जी सूरत में आहे तव्हां वटि माल न आहे चङी ॻाल्हि त सिखियल आहियो न ॿिए खे चङी ॻाल्हि सेखारियो कि साईं मुंहिंजा रस्ते ते को कंडो पियो आहे हुन कंडे खे हटायो तॾहिं तव्हांजो नालो मोहसिननि में लिखियो वेंदो का टारी वण जी लड़की पई आहे हुनखे कटे छॾियो त मथां कंहिंजे मथे में लॻे कंहिं राहगीर जे कंहिं सुवारी ते अचण वारे खे तकलीफ़ पहुचाए मुंहिंजे दिलबर नबी फरमायो रुॻी एतिरो कमु करे हुनजे लाइ अल्लाह जन्नत लिखी छॾींदो सुभान अल्लाह अल्लाह ताला शाल असांखे मोहसिनीन जी जमात में शुमार फरमाए अल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता रहमतिक